वेलकम बैक नाज़रीन। तफ़सीली ख़बरुनि में भली कार नाज़रीन। बुलेटिन में शामिल आहिनि खोड़ सारियूं ख़बरूं। सभु खां पहिरियों ख़बर शामिल कंदासीं लाड़काणे खां। लाड़काणे में वली थाणे जी पुलिस पारां औरतुनि खे खंभे तज़लील करण वारी वीडियो वायरल थी वई आहे। पुलिस पारां ॿिनि औरतुनि खे खंभे लिकाइण दौरान वारसन पहुची वीडियो रिकॉर्ड करे वरिती आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काणे खां वली थाणे जी पुलिस पारां औरतुनि खे खंभे तज़लील करण वारी वीडियो वायरल थी वई आहे। पुलिस पारां ॿिनि औरतुनि खे खंभे लिकाइण दौरान वारसन पहुची वीडियो रिकॉर्ड करे वरिती आहे। फरियादी नसीर चांडियो जवाबदार ज़मीर चांडियो मथां नारी खे अगवा जो केस दाख़िल करायो हो। पुलिस जो मौक़िफ़ आहे। केस दाख़िल थियण बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई पई वञे। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काणे खां वली थाणे जी पुलिस पारां औरतुनि खे खंभे तज़लील करण वारी वीडियो वायरल थी वई आहे। पुलिस पारां ॿिनि औरतुनि खे खंभे लिकाइण दौरान वारसन पहुची वीडियो रिकॉर्ड करे वरिती आहे। फरियादी नसीर चांडियो जवाबदार ज़मीर चांडियो मथां नारी खे अगवा जो केस दाख़िल करायो हो। पुलिस जो मौक़िफ़ आहे त केस दाख़िल थियण बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई पई वञे। सियासी समाजी धुरियुनि पारां मामले जो नोटिस वठी जांच कराइण जो मुतालबो कयो पियो वञे। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे ब्यूरो चीफ मुनवर रिंद सां। जी मुनवर, वधीक छा अपडेट्स आहिनि, तफ़सील ॾिजो। हा जी, लाड़काणे जे वली थाणे जी पुलिस ॿिनि औरतुनि खे गिरफ़्तार करे लिकाइण वारे मामले जी वीडियो वायरल थी आहे। वली थाणे जी पुलिस जो एसआई आहे अलादाद जेको ॿिनि औरतुनि खे गिरफ़्तार करे मोबाइल में खणी कंहिं हंध ते लिकाइण लाइ खणी वञी रहियो हो। जंहिंखां पोइ हुन औरतुनि जे वारसनि हुनजे पोयां मोबाइल जे पोयां लॻी करे हुनजी वीडियो रिकॉर्ड कई ऐं हुते रड़ियूं कयूं। जंहिंखां पोइ अहिड़ी वीडियो भरण खां पोइ रिकॉर्ड कयो वियो आहे। ॿुधायो थो वञे त लाड़काणे जे गजणपुर महले जूं रहवासी ॿ औरतूं आहिनि जिन खे वली पुलिस जेको गिरफ़्तार कयो। फरियादी आहे नसीर चांडियो ऐं जवाबदार आहे ज़मीर चांडियो जंहिं मथां वली थाणे ते एफआईआर दाख़िल थी आहे। पुलिस जेको आहे प्रेशर तौरु हुन औरतुनि खे जेको आहे गिरफ़्तार करे ऐं काॾे खणी वञी रही हुई त जंहिंखां पोइ वीडियो वायरल थी आहे। अहिड़ी वीडियो खां पोइ एसएसपी खे बि नोटिस में ॾिनो वियो आहे ऐं हुनखे अहिड़ियूं वीडियो मोकिलियूं वयूं आहिनि। पर हिन वक़्तु ताईं जेके पुलिस एहलकार आहिनि जिन कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे उन्हनि जे लाइ का बि अहिड़ी कानूनी कार्रवाई अमल में न आई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुनवर तफ़सील ॾियण जे लाइ।